ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। पंहिंजी खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु। मां आत्मा ब्रकुटी जे विच में वेठी आहियां। हिन शरीर जी मालिक। हाणे मां आत्मा परमात्मा खे याद थी करां। परमात्मा जा मां वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे तव्हां हाणे सतो प्रधान ठहो था न। हाणे आत्माउनि खे सतो प्रधान ठाहिण निराकार परमात्मा बाप सृष्टि ते आयो आहे। हिन दुनिया खे नर्क खां स्वर्ग ठाहिण आयो आहे। बाबा कंहिंसां थो ॻाल्हाए? असां आत्माउनि सां। आत्माउनि खे चए थो कि हाणे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो, त तव्हांजी आत्मा में जेकी खाद पयल आहे न उहो निकिरी वेंदी। बाबा असांखे चए थो सुबुह सुबुह जो उथी करे पंहिंजे पाण सां मन ई मन में ॻाल्हायो, वीचार सागर मंथन करो। सुबुह जो साईं चइबो आहे न, उन साईं अर्थात निराकार परमात्मा खे यादि करो। कि देहदारी गुरु देवी देवता खे न यादि करो, परमात्मा खे यादि करो त तव्हांजो बेड़ो पार अथव। बाबा असांखे चए थो हिन में कोई महिनत जी त ॻाल्हि कोन्हे। पंहिंजे बाप खे यादि करण में कोई महिनत जो कमु थींदो आहे छा? 21 जन्मनि जी कमाई था करो। हाणे उन अलफ़ परमात्मा खे यादि करो त बे बादशाही मिलंदव। ॿार ॼाणंदा आहिनि असां राजयोग था सिखूं। सिखाइण वारो केरु आहे? परमात्मा। कंहिंखे थो सिखाए? आत्माउनि खे। बाबा बीज रूप नॉलेजफुल आहे न। असांखे हाणे पूरी सृष्टि रूपी झाड़ जी, जेको सृष्टि ते इहो मनुष्य सृष्टि रूपी झाड़ आहे न, इन झाड़ जो पूरो ज्ञान बाबा ॾिनो अथई। जीअं झाड़ पहिरियों बीज बोईंदा आहियूं, पोइ जड़ियूं निकिरंदियूं आहिनि, पोइ तना टाल टालियूं, ईअं ई मनुष्य सृष्टि बि ईअं ई वधंदी आहे। बाबा असांखे सभु ज्ञान ॾिए थो न कि कीअं हिन सृष्टि ते हिकु हिकु धर्म वधंदो आहे। हिकु साथ सभु धर्म न ईंदा आहिनि। हाणे परमात्मा बीज आयो आहे, पोइ ब्राह्मण धर्म जड़ियूं स्थापन कयूं अथई, पोइ तनो देवी देवता धर्म सत्युग देता, पोइ द्वापर युग खां अलॻि अलॻि धर्मनि जी टाल टाली। इन तरीक़े सां इहा सृष्टि हिकु वृक्ष जे रूप में वधंदी आहे। ऐं ख़तमु जॾहिं थींदी आहे तॾहिं सभी आत्मायूं हिकु साथ ई मथे वेंदा आहिनि। हिकु हिकु करे न वेंदा, हिकु साथ ई सभी आत्मायूं मथे वेंदियूं। जीअं झाड़ जॾहिं टुटंदो आहे, सड़जी वेंदो आहे, त पूरो हिकु साथ जड़ जड़ीबूट थी वेंदो आहे न, सड़ी वेंदो आहे। हिकु साथ कटे छॾो, खुड़जी वेंदो, तूफ़ान ईंदो आहे। त ईअं ई मनुष्य सृष्टि रूपी झाड़ बि कलयुग जे अंत हाणे हिकदमि जड़ जड़ीबूट थी वियो आहे, सड़ी वियो आहे। कहिड़े बि धर्म में सुख न आहे, कहिड़ी बि मनुष्य आत्मा सुखी न आहे। कोई चए असां सुखी आहियूं, सुख अल्पकाल थोरे समय जे लाइ आहे। तॾहिं त सन्यासी चईंदा आहिनि सुख काग विष्ट समान आहे। असल में सन्यासी देवी देवता धर्म वारो सुख ॾिठो ई न आहे न। सिर्फ़ु असां ई उहो सुख ॾिठो आहे। बाक़ी कहिड़े धर्म उन सोने जी दुनिया, हीरनि जी दुनिया वारो सुख न ॾिठो आहे। इन करे उहे भॻवान खां शांती मांगदा आहिनि। असां छा मांगदा आहियूं? सुख शांती। ऐं बाक़ी धर्म वारा भॻवान खां मांगदा आहिनि कि असांखे शांती ॾियो, शांती ॾियो। छो जो उन्हनि उहो सतयुग जो सुख ॾिठो ई न आहे। असां ॾिठो आहे, इन करे असां सुख शांती पवित्रता जी कामना कंदा आहियूं परमात्मा खे। ऐं असांखे परमात्मा ई 5000 साल पहिरियों अहिड़ो सुख ॾिनो ई न। हिन करे भॻवान खे ई दुख में यादि कंदा आहियूं कि तूं अचु असांखे वापसि खां सुख ॾे। हाणे अनेक धर्म सृष्टि ते थी विया आहिनि। हिकु देवी देवता धर्म जो नाम निशान आहे। देवी देवता धर्म वारनि जी मूर्तियूं आहिनि, जनम ॾींहुं त्योहार आदि मल्हाइनि था, लेकिन उहो धर्म जी आत्मा काॾे वयूं? उहो धर्म जा नियम मर्यादा छा हुया? कीअं उहो धर्म स्थापन कयो? इहो कोई न ॼाणंदो। हाणे बाबा असांखे सभु ॻाल्हियूं ॿुधाए थो कि दुनिया में
हिन दुनिया में ख़ासि ऐं उहो बि भारत में पहिरियों धर्म आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। उहो धर्म जी आत्मायूं पंहिंजे पाण खे हाणे हिंदू धर्म वारी कहलाइनि थियूं। असल में जो हिंदू धर्म वारी आत्मायूं आहिनि उहो देवी देवता घराने वारी आत्मायूं आहिनि। उन्हनि खे ई बाबा हाणे वरी खां ज्ञान ॾियण आयो आहे। छो जी उन ई आत्माउनि खे वापसि खां पंहिंजे धर्म में पार्ट वॼाइण वञिणो आहे। इहो खेल था खेॾूं न। हाणे कलयुग खां पोइ सतयुग में उहो ई धर्म ईंदो त असांखे हुन धर्म में पार्ट वॼाइणो आहे। असां उन धर्म में दुनिया कीअं हलंदी, कीअं दुनिया जी वृद्धि थींदी, कीअं उते धंधो हलंदो, कीअं खान पान हूंदो, कीअं संबंध व्यवहार आदि हूंदा, सभिनि जी वापसि खां परमात्मा असांखे सम्झ ॾिए थो। 84 जन्मनि जो चक्कर हाणे पूरो कयो न। कंहिं पूरो कयो आहे? आत्मा। अलॻि अलॻि शरीर वठी 84 जन्मनि जो चक्कर पूरो कयो अथई। बाबा भारत में ई अची करे 84 जन्मनि जो चक्कर जो राज सम्झाईंदा। छो जी बाक़ी धर्म वारा 84 जन्म जो चक्कर न लॻाईंदा। पाण भारतवासी ई आदि सनातन देवी देवता धर्म वारा 84 जन्मनि जो चक्कर लॻाईंदा आहिनि। परमात्मा हाणे सच्चो गीता ज्ञान ॾेई करे असांजे लाइ उहो धर्म जी स्थापना थो करे। असांखे राजयुग जी शिक्षा थो ॾिए न। थिए थो ॿार मन मना भव। हाणे शांति सां पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो त ई तव्हांजो बेड़ो पार अथव। हाणे भक्ति जो समय पूरो थी वियो। जप तप तीर्थ व्रत पाठ आदि करण हिननि जो समय पूरो थी वियो। हाणे कहिड़ो समय थो हले? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी निराकार परमात्मा खे यादि करो। जन्म जन्मांतर जे पापनि सां मुक्त थियो। बाबा चए थो मां तव्हांखे हाणे सचो सदगति जो रास्तो ॿुधाइण आयो आहे। दुनिया में त माण्हू अलॻि अलॻि तरीक़े जा रास्ता ॿुधाईंदा, सुख जा शांति जा, लेकिन उहो महिनत जो कमु थींदो आहे। हुन में धन ख़र्च थींदो आहे, हेॾे होॾे वञिणो पवंदो आहे। लेकिन बाबा कहिड़ो सहज रास्तो थो ॿुधाए आत्मा जी सदगति जो? पंहिंजे खे आत्मा सम्झो, निराकार परमात्मा सां पंहिंजो बुद्धि योग लॻायो। कर्म बि करिणो आहे। कर्म त करिणो ई आहे, न त पोइ मन में आलतू फालतू वीचार ईंदा। कर्म कंदे बाबा खे यादि करो। भॻवानु ज्ञान जो सागर आहे न। उहो कोई हथ में शास्त्र खणी न ॿुधाईंदो आहे असांखे। ये जो बाबा असांखे ज्ञान ॿुधायो अथई, इहे बाबा कोई शास्त्र खणी थोरी पढ़ी करे ॿुधायो अथई। इहे त बाबा जी आत्मा में ज्ञान आहे ई। बाबा चए थो कि मूंखे मुंहिंजो कोई बाप टीचर सतगुरु न आहे, मूंखां वॾो कोई न आहे। मुंहिंजी आत्मा में हिन सृष्टि जे आदि मध्य जो ज्ञान आहे ई। हाणे संगम ते अची करे मां तव्हां सभिनि खे इहो ज्ञान ॾींदो आहे। मुंहिंजो इहो पाठ आहे न। जीअं तव्हांजो पाठ आहे पंहिंजे पंहिंजे धर्म में अची करे पाठ वॼाइण, खेल खेॾण, उहो ई मुंहिंजो पाठ आहे। जॾहिं तव्हां खेल खेॾी खेॾी थकिजी वेंदा आहियो न, ख़ुदि खे भुलिजी वेंदा आहियो, पंहिंजे धर्म जे नियम मर्यादा खे भुलिजी वेंदा आहियो, त मां अची करे तव्हांखे इहो ज्ञान ॾींदो आहे। त मुंहिंजे में ज्ञान आहे थी। मां कोई सर्वव्यापी थोरी आहियां। मां त हिकु बिंदी आहियां। तव्हां बि आत्मा बिंदी आहियो न। तव्हांखे पंहिंजो शरीर आहे। मां कॾहिं बि पंहिंजो शरीर न वठंदो आहियां। छो जी मां शरीर वठां त मूंखां वॾा मुंहिंजा माउ पीउ थी वेंदा न, ऐं मूंखां वॾो त कोई आहे न। ऐं हिकु बार शरीर वठां त हुन माउ पीउ सां मुंहिंजो हिसाबु किताबु चढ़ी वेंदो। पोइ मूंखे वापसि खां जनम वठी हुननि जो चिकतो करिणो पवंदो। ईअं पोइ मां बि चकर में अची वेंदमि। पोइ मां बि चकर में अची वेंदमि त तव्हां दुख थी वेंदव त पोइ तव्हांखे केरु छुड़ाईंदो? इन करे मां कॾहिं बि चकर में न ईंदो आहे। मां त बिंदी आहियां, ज्ञान जो सागर आहियां। हिन समय हिन ब्रह्मा जे शरीर जो लोन वठंदो आहे, पोइ हिनखे किरायो बि ॾींदो आहे। हिन जे बदिले हिनखे विश्व जी बादशाही ॾींदो आहे। गुरु जेका हूंदा आहिनि उहे सेखारींदा आहिनि, चईंदा आहिनि सत सत चईंदा रहो। अर्थ कुझु सम्झंदा माण्हू भले अर्थ कुझु सम्झनि नथा, बसि गुरु चयईं त सचो थी। कहिड़ो गुरु हमेशह सच चईंदो आहे? उहो परमात्मा सतगुरु। बाक़ी गुरु त ॾिसो सभिनि जे शरीर में आत्मा आहे न। आत्मा त जनम मरण जे चक्कर में ईंदी आहे त हुनजी तमो प्रधान अवस्था थी वेंदी आहे न। त माण्हू चवनि था
गुरु जेको चए थो उहो सच आहे, लेकिन कहिड़ो गुरु जेको चईंदो आहे उहो सच आहे? परम पिता परमात्मा सतगुरु। बाक़ी त हिन जिस्मानी गुरुअनि जो बि उद्धार मां ई कंदो आहे। इहे बि त मूंखे ई यादि कंदा आहिनि न, लेकिन इहे जेको चवनि था उहो सत सत न आहे। छो जी इहे बि शास्त्र पढ़ंदा आहिनि, ग्रंथ पढ़ंदा आहिनि, कि कुझु न कुझु अहिड़ो पढ़ंदा आहिनि, पंहिंजो वीचार कंदा आहिनि कि हा इहा ॻाल्हि ईअं। त मनुष्य आत्मा ख़ुदि वीचार थी करे न, लेकिन परमात्मा जे ज्ञान में त सचो ज्ञान आहे ई सही। त हिकु परमात्मा सतगुरु जो चईंदो आहे न, उहो ई सचो हूंदो आहे। उन सच खे असां ॿुधूं, जीवन में धारण करूं त असां सचा ठही सघंदा आहियूं। उन सच जे ज्ञान श्रीमत ते असां हलूं त इहा दुनिया सचखंड थी सघंदी आहे। हाणे हुन सचे परमात्मा जे संग में रहो, इनखे सत्य जो संग चइबो। सत्संग छा? हुन सत्य जो संग। सत्य छा? जो कॾहिं ख़तमु न थिए। परमात्मा ई जी आत्मा कॾहिं बि ख़तमु न थींदी आहे, त उन में त ज्ञान बि ख़तमु न थींदो आहे। असांजी आत्मा त जनम मरण में अची करे विकारनि जी वश कूड़ी थी वेंदी आहे न, लेकिन उहो परमात्मा जी आत्मा सदा ई सच्ची आहे। उहो कॾहिं विकारनि जी वश ईंदी ई न आहे, कॾहिं कूड़ी थींदी ई न आहे। त हाणे हुन सचे सतगुरु जो संग कंदासीं त ई असां सॼो ॾींहुं सत जे संग में रहींदासीं। असां सॼो ॾींहुं सत्संग में रही सघंदा आहियूं। कीअं? हुन सचे परमात्मा जो संग करण सां, उन्हनि सां गॾु रहण सां असांजा विक्रम बि विनाश थी वेंदा। ऐं हुन सचे जे संग ते रहण सां असांजे मथां उहो उनजो रंग चढ़ंदो आहे। जे परमात्मा जंहिंजो संग कंदा आहियूं ओड़ो रंग चढ़ंदो आहे न, त परमात्मा जे संग पाण सदा रहंदासीं त हुनजो रंग बि पंहिंजे मथां चढ़ंदो। बाबा चए थो हाणे हलंदे फिरदे उन सचे बाप खे यादि कंदा रहो, उनजे संग में रहो। इनखे चइबो आहे यादि जी यात्रा। देह सां कर्म कंदा रहो, संबंध आदि निभाईंदा रहो, जेको करिणो अथव करो, लेकिन हुन परमात्मा सां गॾु। तीर्थनि ते वेंदा आहियूं, यात्राउनि ते वेंदा आहियूं त छा कंदा आहियूं? बसि घर खां निकिरूं था, लेकिन सॼो समय छा यादि हूंदो आहे? इन देवी देवताउनि जा दर्शन, इन गुरूअ जा दर्शन था करणो, हेॾे था वञो, सॼो रास्तो उहो यादि हूंदो आहे न। हाणे असांखे हिते काॾे ॿियो काॾे वञिणो न आहे। घर गृहस्थ में रहंदे हुए, धंधो दौरी कंदे हुए, पंहिंजी बुद्धि सां, मन ऐं बुद्धि किथे लॻल हुजे? परम धाम में हुन परमात्मा सां गॾु। त असां हलंदे फिरदे, उथंदे वेहंदे, खाईंदे पीअंदे यात्रा ते आहियूं, हुन सचे जे संग सां आहियूं। त पंहिंजा इन सां पंहिंजी आत्मा सतो प्रदान थींदी वेंदी, ऐं बाबा जे संग जो रंग बि लॻंदो। पाण पावन थींदा वेंदासीं, दैवी गुणनि जी धारणा थींदी, विक्रम विनाश थी वेंदा। श्रीनाथ द्वारे में भोजन ठाहींदा आहिनि त बुद्धि में उहो श्रीनाथ यादि रहंदो आहे न। वेठा ई मंदिर में आहिनि, ॼाणंदा आहिनि कि असां श्रीनाथ जे लाइ इहे भोजन ठाहियूं था। भोजन ठाहींदा आहिनि, भोग लॻाईंदा आहिनि, पोइ खाईंदो केरु आहे? घर वारा ॿार आदि ई खाईंदा न। बाबा चए थो भल सां कुझु बि ठाहियो, घर जो बि कर्म करो, त इहे ई सोचो कि मां परमात्मा जे ॿारनि जे लाइ रोटी ठाहियां, मां परमात्मा जे घर जी साफ़ सफ़ाई थी करां, मां परमात्मा जो हिन दुकान ते धंधो थो करां। इन रीति पंहिंजो मोह कढो, त ॾिसो तव्हांजी घर गृहस्थी बि केॾी सुठी थी वेंदी, सुखदाई थी वेंदी। बाबा चवनि था हुते भोजन आदि, श्रीनाथ द्वारे में भोजन आदि ठाहींदा आहिनि त मुख बंदि रखंदा आहिनि, कोई ॻाल्हाईंदा न आहिनि। पर बाबा चए थो मुख त बंदि रखो ई सही, लेकिन मन जा वीचार बि शुद्ध हुजणा खपनि। माण्हू भले मुंहं सां कुझु नथो चए, लेकिन मन में त उल्टा सुल्टा वीचार सोचे थो न। त हाणे मुख ऐं मन जो ॿिन्हिनि जो मौन रखो, ॿई ॿिन्हिनि सां शांति रही करे भोजन आदि ठाहियो, त हुन में शक्ति बि वधंदी ऐं परमात्मा खे यादि कंदा रहो। ॾिसो तव्हांखे हाणे शिव बाबा केॾी सुठी सुठी ॻाल्हियूं थो ॿुधाए। ॿार बाबा चवंदा आहिनि ॿार कॾहिं बि आलतू फालतू ॻाल्हियूं न ॿुधो न करो ऐं न कंहिंखे ॿुधायो। सदैव मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदा रहो, हिक ॿिए सां सुठो व्यवहार करो, मिठो रहो। ॾिसो बाबा बि त केॾो मिठो आहे न, तॾहिं त परमात्मा खे सभु धर्म वारा यादि कंदा आहिनि, भले अलॻि अलॻि नाम सां यादि कंदा आहिनि, लेकिन यादि त कंदा आहिनि न।
बाबा चए थो हाणे तव्हांखे स्मृति आई न कि मां केरु आहियां, तव्हां केरु आहियो, कॾहिं खां तव्हां हिते आया आहियो, तव्हांजो असली घर छा अथव। त इहे नई नई ॻाल्हियूं बार बार यादि करो। जॾहिं बि समय मिले या कर्म कंदे बि पतो आहे न रोज़ इहे ई कर्म कंदा आहियूं, सुबुह उथो, सफ़ाई करो, धंधो करो, रोटी ठाहियो, ॿारनि खे संभालो, त हिन में बुद्धि त एॾी लॻंदी न आहे। तंहिंखां सुठो त असां मन बुद्धि सां बाबा जी ॻाल्हियूं सोचूं ऐं कर्म त हथ पेरनि सां करिणो ई आहे। बाबा चए थो इहे वीचार करो कि हाणे मां किथां आई आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे, मां कॾहिं खां हिन सृष्टि ते आहियां, मुंहिंजा कीअं विक्रमनि जे बोझा चढ़ी आहिनि। हाणे बाबा खे यादि करे मां पंहिंजे पाण खे पावन थी ठाहियां। मां केरु? आत्मा। मुंहिंजे आत्मा जो बाप केरु? परमात्मा। मां काथां जी रहण वारी आहियां? परम धाम जी। मुंहिंजो बाप ज्ञान जो सागर, सुख जो सागर, आनंद जो सागर, सर्व खे सुख शांति ॾियण वारो आहे। त मां हुनजो ॿार आत्मा बि सर्व खे मन सां, वाचा सां, कर्म सां सुख शांति ॾियण वारी। इहे ॻाल्हियूं पंहिंजे अंदरि वीचार करो, पको करो। असांजी बुद्धि पारस बुद्धि थी वेंदी। हाणे पत्थर बुद्धि थी आहे न। बाबा चए थो पत्थरनि खे पूजते पूजते तव्हांजी बुद्धि बि पत्थर थी वई अथव। हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजी बुद्धि बि पारस थी वेंदी। मां चैतन्य बीज रूप आहे न, ज्ञान जो सागर आहे। मूं में अथाह ज्ञान, पूरी सृष्टि जे बारे में मूंखे ज्ञान आहे, सभु धर्मनि जे बारे में मूंखे ज्ञान आहे। भॻवान खे चइबो आहे निराकार, जंहिंखे पंहिंजे शरीर आहे। मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे, आत्माउनि जो पीउ आहे। असां आत्माऊं हिक पीउ जा ॿार, सभु भाई भाई आहियूं। चाहे शरीर जा अलॻि अलॻि धर्म आहिनि, लेकिन निराकार रूप में असां सभु केरु आहियूं? भाव आहियूं। बाप बि असांजी आत्मा खे हाणे जगाइण आयो आहे। चए थो हे जीव जी आत्मा, हाणे जग, पहचान, तूं केरु आहे, तुंहिंजो पीउ केरु थी। हाणे मां प्रजापिता ब्रह्मा जे तन में अची करे तव्हांखे मुख सां पंहिंजो ठातो आहे। परमात्मा चई हे जीव जी आत्मा, तूं त मुंहिंजो ॿारु आहे। असां चयोसीं हा बाबा, तव्हां असांजा बाबा आहियो। त हिन रीति बाबा असांखे मुख सां पंहिंजो ठाहींदो आहे। मुख वंशावली अर्थात मुख सां एडॉप्ट कंदो आहे। ब्रह्मा त खपे न त बाबा खे कहिड़े तन में अची करे असां सां ॻाल्हाए। बाबा उन ई शरीर जी, उन ई आत्मा जे शरीर में ईंदो आहे जेकी आत्मा 84 जन्मनि खां, 5000 साल खां हिन सृष्टि ते रहे थी। त हुन में ज्ञान बि हूंदो, पर हुनखे पतो कोन अथसि, लेकिन सम्झ त हूंदसि न। हाणे दुनिया जी हालत कहिड़ी स्थिति थी वई आहे। बाबा वरी खां हिन दुनिया जी हालत खे सुधारण आयो आहे। कीअं थो सुधारे? ज्ञान सां, सम्झ ॾेई करे आत्माउनि खे सुधारे थो। बाक़ी बाबा सम्झाणी ॾींदो आहे, ज्ञान ॾींदो आहे, त ईअं थोरी चईंदो आहे, मारंदो थोरी आहे कि तव्हां मुंहिंजी छो था ॿुधो, छो था करो। बाबा त ज्ञान ॾींदो रहंदो आहे। पोइ जंहिं ॿार खे पंहिंजी तकदीर ठाहिणी हूंदी, क़िस्मत ठाहिणी हूंदी, त आपे ई महिनत कंदा न। ॾिसो माउ बाप बि त ॿार खे छा कंदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि, लिखाईंदा आहिनि, सुठी सम्झानी ॾींदा आहिनि। हाणे ॿारु मञे ई न, करे ई न, त माउ पीउ छा कंदा? मारदसि, डांटदसि, पर मारण सां छा थींदो? जेसिताईं हुनजी आत्मा में सम्झ न ईंदी न, तेसिताईं तव्हां हुनखे केतिरो बि मारो, केतिरो बि डांटो, त हुन सां कोई फ़ाइदो न आहे न। इन करे बाबा चए थो आत्मा सम्झी करे ॿारनि खे या कंहिंखे बि सम्झानी ॾियो। पंहिंजी शुभ भावना रखो कि हा इहो ॿुधंदो, इहो सम्झंदो, इहो सुठो कंदो। बाक़ी मारण सां, डांटण सां, उल्टो सुल्टो शब्द चइण सां पाण ख़ुदि जा बि मुख सां ग़लति शब्द ॻाल्हाए, ख़ुदि बि पाप खणो, उहो ॿार बि दुख थिए। इन करे त कॾहिं बि कंहिंखे मारणो न खपे। भले हुननि खे सम्झाणी ॾियो, सम्झ ॾियो, शांति सां वेही करे हुनजी आत्मा खे ॾिसी करे, परमात्मा खे यादि करे हुनखे सम्झ ॾींदासीं त हुनजी आत्मा खे सम्झण जी शक्ति ईंदी। त उहो आत्मा अगरि सम्झी वेंदी, अगरि हुनजो जेको बि अॻियां पार्ट हुजे,
कई बार पाण केतिरो बि कोशिशि कनि लेकिन ॿार या कोई बि घर में उन रीति न हलंदा आहिनि, पोइ उहो हुनजे आत्मा में जेको पार्ट भरियलु अथसि उन में पाण हुनजी आत्मा जे पार्ट खे मिटारे थोड़ी सघंदा आहियूं। त इहे ॻाल्हियूं बाबा चए थो इहे सम्झणी खपनि। बाक़ी शरीर खे मारे करे तव्हां ज़बरदस्ती हुनखे कोई कर्म करायो त इन सां पंहिंजे मथां बि पाप कर्म चढ़ंदो आहे, छोजी उहा आत्मा दुखी थींदी आहे न, भल ॿार जे शरीर में आहे या कंहिंजे बि। पाण त चऊं था असां वॾा आहियूं, इहे नंढा आहिनि त हिननि खे मञिणो खपे, चाहे घर में ॿार हुजनि या कोई नुंहुं हुजे, कोई वॾो पुटु बि हुजे, सभु हिक ॿिए खे चईंदा आहिनि असां वॾा, असां जेको चऊं था उहो करो। लेकिन असां वॾा करे ॿियनि खे दॿाए चईंदे भला असां उन्हनि जे सुठे जे लाइ था चऊं, लेकिन जेसि ताईं आत्मा सम्झे, अगरि न सम्झदे ऐं दुख थी खणे, उहा आत्मा दुखी थी थिए पंहिंजे चइण सां, त उहो दुख जो बोझो असांजे मथां चढ़ंदो। इन करे बाबा चए थो कॾहिं बि कंहिंखे बि दुख न ॾियो, दुख ॾियो बि न, वठो बि न, चाहे आत्मा नंढे शरीर में आहे चाहे वॾे शरीर में आहे, लेकिन इहे ध्यानु रखिणो आहे कि मूंखे कंहिंखे न दुख ॾियणो आहे न वठिणो आहे। शांति सां असां जेतिरो सम्झाए सघंदा आहियूं, जेतिरो थी सघे सोच ई सुठी रखो। असां सोच ई अहिड़ी रखंदा आहियूं न त साम्हूं वारो अगरि करण वारो बि हूंदो त बि असांजी सोच जे कारण उन में शक्ति न पहुचंदी अथसि। त बाबा उल्टी शक्ति पहुचंदी आहे, कॾहिं कॾहिं असांजे सोचण सां बि ॿिया माण्हू, अॻियां वारा माण्हू कुझु कर्म न करे सघंदा आहिनि, छोजी सोच असांजी ख़राबु सोच उनखे उल्टी शक्ति प्रदान कंदी अथसि, जंहिंजे कारण उहा आत्मा कर्म न करे सघंदी। इन करे बाबा चए थो आत्मा जो ज्ञान पक्को करो त जीवन में सुख शांति ईंदव। अच्छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप की पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे श्रेष्ठ कर्म द्वारा सिमरन योग्य ठहिण वारा योग युक्त युक्ति युक्त ठहो। तव्हांजो हिकु हिकु कर्म जेतिरो सुठो हूंदो ओतिरो माण्हू तव्हांजी तारीफ़ कंदा आहिनि, हीअ सुठो कर्म कंदी आहे, सुठो ॻाल्हाईंदी आहे, सुठो उथणी वेहणी सुठी अथई। बाबा चए थो कि तव्हां में जेको बि गुण, चाहे सुठो चाहे ख़राबु, देह जे संबंधी, देह जा पदार्थ, वस्तु आदि सभु मूंखे ॾेई छॾो। तव्हांजी कोई बड़ाई बि करे न, उन समय बि तव्हां उहो बड़ाई ख़ुदि जे मथां न खणो कि मां एॾी सुठी आहियां, मां ईअं सुठो कर्म कयां। मन में इहे ई सोचो परमात्मा मूंखां कराए थो, इहे सभु परमात्मा जी विशेषता आहिनि, परमात्मा ई मूंखां सभु कराए थो, इहे सभु परमात्मा जा ई गुण आहिनि, मुंहिंजा न आहिनि, मां हुनजी आहियां। त इन सां असांखे कॾहिं बि अभिमान अहंकार न ईंदो। ऐं कॾहिं कॾहिं असां अगरि पंहिंजी तारीफ़ ॿुधंदा आहियूं, ख़ुशि थींदा आहियूं, त पोइ उहा जेकी असां फल उते ई खाई छॾियो, पोइ कॾहिं कॾहिं उहा ॻाल्हि वधंदी न आहे, ओतिरी जी ओतिरी रहंदी आहे, या कॾहिं कॾहिं अहंकार अभिमान वश ख़तम बि थी वेंदी आहे। हिन करे इहा जेकी तारीफ़ आहे इहा बि परमात्मा खे ॾेई छॾो। इन जो बि तव्हां बाबा खे चओ कि इहे सभु तुंहिंजो ई थी, तूं ई करायो थी, तूं ई सभु कुझु करे, तुंहिंजो चई करे सिर्फ़ु मां बाबा जी ऐं बाबा मुंहिंजो। त हिन रीति सां सदा हल्का रहंदासीं ऐं सदा अॻियां वधंदा रहंदासीं, कॾहिं बि रुकंदासीं न। स्लोगन आहे जेको बि कर्म करो सदा इहे सम्झो कि करण करावनार कराए थो, मां निमित आहियां, मूंखे हुन निमित ते ठाहियो अथई, ऐं सदा ई निर्माण चित रहो। कॾहिं बि कोई बि कर्म, जीअं कोई सुठो कर्म थो करे या कोई खे वॾे बिज़नेस या कोई घर में कोई सुठो रिस्पॉन्सिबिलिटी ॾींदा आहिनि कि हा भई तूं हीअ संभाल, तूं हीअ कर, घर जो सभु इहो कमु कंदी आहे, त हुन में कॾहिं कॾहिं निर्माण चित जी जॻह अहंकार अची वेंदो आहे।
त करन करावनार बाप जी स्मृति रहे, सभिनि जी राय वठी करे सभिनि सां मिली करे हलो, त ये ही सच्चो सेवा आहे। ये ही सच्चो असां घर में आदि या काथे बि कर्म करूं था, त ये ही सच्ची सेवा आहे कि सभिनि खे असां गॾु था वठी हलूं। ये न मां करे या थोड़ो अहंकार वश अची करे, इन में न, निमित और निर्माण चित रहो। ये ही सच्चे सेवादारी जा लक्षण है।